असल नाज़रीन प्रोग्राम जवाब खपे सां गॾु मां आहियां इम्तियाज़ मीर। तक़रीबन 45 सालनि खां पोइ शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे इंसाफ़ मिलियो आहे ऐं इन जो क्रेडिट मोहतरम जनाब आसिफ अली ज़रदारी साहब 2011 में सदारती रेफरेंस मोकिलियो हो। 2024 में जो फ़ैसिलो थियो आहे। हिकु दफ़ो तारीख़ में इन खां पहिरियां बि अदालत भी इहो चयो त ज़ुल्फ़कार अली भुट्टो शहीद बेगुनाह हो, उनके फ्री ट्रायल जो मौको न मिलो। मुझे टेलीलाइन पे ज्वाइन किया है मारूफ बिजनेसमैन हैं, यमन के ऑनरी कॉन्सुलेट जनरल हैं, सीनियर वाइस प्रेसिडेंट FPCCI हैं, ऑथर हैं, लेखक हैं, मेंबर ऑफ नेशनल असेंबली पाकिस्तान पीपल्स पार्टी हैं, मोहतरम जनाब डॉक्टर मिर्जा अख्तियार बेग साहब मेरे साथ हैं। डॉक्टर साहब मैं आपको वेलकम करता हूं अपने शो में। शुक्रिया इम्तियाज। आज इंसाफ हुआ है तकरीबन 45 इयर्स के बाद। काजी फायद ईसा ने यह कहा कि फेयर ट्रायल शहीद भुट्टो के साथ नहीं हुआ था। क्या कहेंगे डॉक्टर साहब? मैं समझता हूँ कि एक तारीखी मौका है और ये एक बहुत ही अहम फैसला है सुप्रीम कोर्ट का, जिसमें दो चीजें उन्होंने एतराफ की हैं और सुप्रीम कोर्ट ने अपनी राय दी है। मैं राय के लफ्ज इस्तेमाल कर रहा हूँ, मैं ये नहीं कह रहा कि फैसला दिया या वर्डिक्ट दिया, राय दी है। उस राय में एक तो उन्होंने कहा कि फेयर ट्रायल का इनको चांस नहीं दिया गया, यानी जो एक तकाजे हैं ट्रायल करने के, वो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब को वो तमाम मौके नहीं दिए गए जो इंसाफ के कानून के मतराज नहीं है, जो गलत है। दूसरी चीज उन्होंने कहा कि जी ये इनोसेंट थे, तो इस पे बात खत्म हो जाती है। सही। तारीख ये कहती है कि शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब 45 साल के बाद आज ये साबित हुआ कि उनकी जो शहादत है या उनकी जो जान ली गई है वो कानून के मुताबिक नहीं थी, बल्कि वो सियासी और जाती मफाद की बुनियाद के ऊपर फैसले किए गए और पाकिस्तान को एक अजीम लीडर से महरूम कर दिया गया। सही। पाकिस्तान को अजीम लीडर से महरूम कर दिया, ये एक बहुत बड़ा जुमला है। लीडर्स हैं जो कौमों की किस्मत बनाते हैं, वो लीडर जो हमें भी अल्लाह ताला ने कायदे आज़म के बाद दिए थे, जिसमें पहले नंबर पे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो था और दूसरे नंबर पे शहीद रानी बेनजीर भुट्टो थी। इन दोनों को शहीद कर दिया गया, छीन लिया हमसे, और उसके बाद ये तासुर दिया गया शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो के बारे में कि इन्हें कत्ल के इल्जाम में सजा मिली है, जो सजाए मौत थी, जो आज की वर्डिक ने, आज की जजमेंट है, उसने ये साबित कर दी कि जो गलत थी। तो मैं ये समझता हूँ, और आज की वर्डिक यूनामिनस है, यानी उसमें स्प्लिट नहीं है, उसमें बेंच में इख्तलाफ नहीं है। सबने ये कहा है कि शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब को न ट्रायल फेयर दिया गया है और वो इनोसेंट थे, उनके साथ जो हुआ वो कानून के तकाजों ने पूरा नहीं किया। मैं समझता हूँ पाकिस्तान पीपल्स पार्टी के लिए ये एक बहुत बड़ी कामयाबी है। इसमें सबसे बड़ा क्रेडिट आसिफ अली ज़रदारी साहब को और जो प्रेसिडेंट है और चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब को जाता है, जिन्होंने ये इनिशिएटिव लिया। उन्होंने ये सोचा कि ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब तो हमसे छीन लिए गए, लेकिन रिकॉर्ड कम से कम हम स्ट्रेट कर लें और रिकॉर्ड में ये बात साबित हो जाए कि ये फेयर ट्रायल नहीं था और जाती बुनियाद पर उन्हें सजा दी गई है। तो ये एक बहुत बड़ा इनिशिएटिव था ज़रदारी साहब का, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब का, और उसमें उन्होंने रिकॉर्ड को स्ट्रेट करा है कि रिकॉर्ड की तस्दीक की गई है। रिकॉर्ड को अब ये कहता है कि जी ये गलत फैसला था, और मैं समझता हूँ इसके बजाय कि ये तारीख में इसी तरह से हम गुम हो जाते कि ये सजा दी गई, सजाए मौत दी गई, हमने तारीख को करेक्ट कर ली। सही। और हमने ये कि सुप्रीम कोर्ट ने हमें बतला दिया कि जी ये इनोसेंट, इनकी ट्रायल फेयर नहीं थी और ये जो कुछ हुआ वो कानून के तकाजों को पूरा नहीं करता था। इससे बड़ी बात नहीं हो सकती है
کہ آج ہمیں فخر ملا ہے, صحیح. آج ہمیں بڑا مان ملا ہے پیپلز پارٹی والوں کو. آج سندھ کی لوگوں کو یہ بڑا ایک کریڈٹ ملا ہے کہ جی ہمارے لیڈر کے ساتھ ذاتی بنیاد کے اوپر سزا دے کے اس کو ہم سے چھینا گیا, شہید کیا گیا, اور وہ قانون کے مطابق وہ تمام ٹرائل اور وہ تمام اقدامات جو کرنے ضروری تھے نہیں کیے گئے. تو میں سمجھتا ہوں زرداری صاحب کو, بلال صاحب کو میں بہت مبارکباد پیش کرتا ہوں کہ انہوں نے یہ انیشیٹو لے کے تاریخ کو کریکٹ کیا ہے, تاریخ کا ریکارڈ سیٹ کیا ہے, اور وہ ریکارڈ نے یہ ثابت کر دیا ہے کہ شہید بے نظیر بھٹو صاحب کو, جو ان کے والد ہیں شہید ذوالفقار علی بھٹو, ان کو ٹرائل میں جانبداری کی گئی. جانبداری سے مراد ان کا جو قانونی حق تھا وہ ان کو نہیں دیا گیا, اور اس کے بجائے اس کو جانبداری سے سزا دی گئی ہے جس کے وہ قانونی طور پہ مستحق نہیں تھے. ڈاکٹر صاحب آج بھی 45 ایئرز کے بعد بھی آج بھی سیاست کا جب ذکر ہوتا ہے, لیڈرشپ کا جب ذکر ہوتا ہے, اور سیاست میں آج بھی بھٹو صاحب کا ہمیشہ ذکر ہوتا ہے, اس کے بغیر سیاست کمپلیٹ نہیں ہوتی. آج بھی پرو بھٹو اینٹی بھٹو آج بھی سیاست اسی لائنز پہ ہوتی ہے. ڈاکٹر صاحب بالکل, دیکھیں یہ تاریخ ہے روٹی کپڑا مکان کی, یہ تاریخ ہے شہید ذوالفقار علی بھٹو کی, جس نے پالیٹکس کو ڈرائنگ روم سے نکال کے عوام کے پاس, ماسز کے پاس پہنچایا. آج بھی یہ تاریخ ہے کہ طاقت کا سرچشمہ عوام ہے. یہ چیزیں, اور جس لیڈر نے پاکستان کو متفقہ آئین دیا, آج اس بات کا تقاضا کرتی ہیں کہ ایک عظیم لیڈر کی جان صرف اس بنیاد پہ چھین لی گئی ہم سے کہ وہ ذاتی اناد اس میں شامل تھی, اور اس میں اس وقت کی سپریم کورٹ نے جو فیصلے کیے وہ فیصلے انفلوئنس تھے, وہ فیصلے پر سیاسی طور پہ اثر انداز کیے گئے تھے, اور بھٹو صاحب کا موت کی سزا نہیں بنتی تھی. عظیم لیڈر کو ہم سے چھین کے انہوں نے اس پاکستان پہ ایک بہت بڑا ظلم کیا ہے. اگر شہید ذوالفقار علی بھٹو صاحب زندہ ہوتے تو آج یہ ملک کہاں سے کہاں جاتا, لیکن پیپلز پارٹی کی تاریخ ہی ہے جو قربانیوں پہ بیس کرتی ہے. ہم نے اس کے بعد شہید مرتضی بھٹو صاحب کو دیکھا, اس کے بعد ہم نے شہنواز بھٹو صاحب کی شہادت دیکھی, اور پھر شہید بے نظیر بھٹو صاحب کی ہم نے شہادت دیکھی 2007 میں دسمبر میں. تو یہ پیپلز پارٹی نے بڑی قربانیاں دی. پیپلز پارٹی کا سفر خون سے بھرا ہوا ہے, خون سے لکھا ہوا ہے, اور ہمیں فخر ہے, مجھے فخر ہے ڈاکٹر مرزا اختیار بیگ کو کہ میں اس پارٹی سے منتخب ہوں کہ قومی اسمبلی کا کراچی کا ڈیفنس کلپٹن کے حلقے سے میں منتخب ہو کر آیا ہوں, جس پارٹی نے قربانیاں دے کے اپنی تاریخ لکھی ہے. اور ڈاکٹر صاحب آخری سوال, کسانوں کی, غریبوں کی اور غریبوں کے لیڈرشپ بھٹو خاندان تھا, شہید ذوالفقار علی بھٹو اور بی بی, اس کے بعد اس ملک کے اندر اگر دیکھا جائے سب اپر کلاس کی, ایلیٹ کلاس کی, بزنس مینوں کی پارٹی اور لیڈرشپ رہی ہے, کیا کہیں گے؟ دیکھیں یہ بات تو صحیح ہے کہ ایلیٹ جو سیاست ہے اس نے پاکستان کو بہت ڈیکیڈ سے انفلوئنس کیا ہے, لیکن یہ ایک بڑی اچھی بات ہے کہ ہمارا ریکارڈ اسٹریٹ ہو گیا. آج ہم بڑے فخر سے یہ کہتے ہیں کہ ہمارے قائد کو, ہمارے لیڈر کو ہم سے سیاسی بنیاد پہ, ذاتی مفادات کی بنیاد پہ چھینا گیا, اور قانون کے وہ تقاضے پورے نہیں کیے گئے جس کے بنیاد پہ ٹرائل کو چلنا تھا. اور یہ ایک بہت بڑا ہماری تاریخ کا ایک حصہ ہے جو آج لکھا گیا ہے,
और आज सुप्रीम कोर्ट के मुतफ़क़ा फैसले में इसका ऐलान किया गया। बड़ी मेहरबानी मोहतरम जनाब डॉक्टर मिर्ज़ा अख्तियार बेग साहब, पाकिस्तान पीपल्स पार्टी के MNA, मारूफ कारोबारी शख्सियत, उन्हें जो पॉइंट ऑफ व्यू ॿुधो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो तारीख़ में हमेशह ज़िंदा रहंदो ऐं उन हमेशह जबर जे साम्हूं ऐं जबर सां गॾोगॾु उन क़ुवतुनि खे ललकारियो ऐं अवामी सियासत खे जेको आहे मुतारिफ़ कराइण वारो, ड्राइंग रूम खां सियासत खे रोडनि रस्तनि ते माण्हुनि खे शहूर ॾियणु, आवाज़ ॾियणु, ऐं इहो क्रेडिट जेको आहे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ॾे वञे थो। इन सियासत जो ऐं अवाम खे आवाज़ ॾियणु, जमहूरी सियासत करणु, अवामी सियासत करणु, ऐं अॻ में त सियासी लीडरशिप हुजनि, सियासी पार्टियूं हुजनि, उहे सिर्फ़ु ड्राइंग रूम ताईं वेही करे फ़ैसिला कंदा। अॼु तारीख़ी फ़ैसिलो आहे सुप्रीम कोर्ट जो, काज़ी फ़ाइज़ ईसा साहब तारीख़ी फ़ैसिलो ॾिनो आहे रिकॉर्ड खे दुरुस्त करण जे लाइ त भुट्टो साहब खे फ्री एंड फेयर ट्रायल जो मौक़ो न मिलियो। फेयर ट्रायल जो मौक़ो इन जे करे न मिलियो त तव्हांखे पाण ख़बर आहे, उन वक़्तु जस्टिस साहब बि मुंहिंजे किताब में बि लिखियो त हिकिड़े इंटरव्यू में बि चयो त मूं ते दबाव हुयो। मूंखे टेलीलाइन ते ज्वाइन किया डॉक्टर समीना मतलूब साहिबा, सीनियर रहनुमा नून लीग की MNA रह चुकी हैं। मैं आपको वेलकम करता हूं अपने शो में। आवाज आ रही है डॉक्टर साहिबा? जी 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 आ रही है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। डॉक्टर साहब, आज बड़े अहम आपको पता है डेवलपमेंट्स हुई हैं। 45 ईयर्स के बाद शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब को रेफरेंस आसिफ अली ज़रदारी साहब ने पेश किया था, उसमें आज ये हुआ है कि उनको इंसाफ मिला है और चीफ जस्टिस साहब काजी फ़ाइज़ ईसा साहब ने कहा कि तारीख़ की गलतियों को तस्लीम करना चाहिए और शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो को फेयर ट्रायल नहीं मिला। क्या कहेंगी इसके ऊपर डॉक्टर समीना मतलूब साहब? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये बात तो पार्लियामेंट में भी बहुत दफा चल रही थी और अदालतों में भी ये बात थी और लोगों के मुंह पे भी ये बात थी कि ये सरासर अदालती कत्ल था और अदालतों के ये गलत फैसलों का रिजल्ट था कि हम एक इंतहाई अजीम और एक ग्रेट लीडर से पाकिस्तान महरूम हुआ। एक वो लीडर जिसने पाकिस्तान में सबसे पहले हमें सियासत का आगाज किया, हमें शऊर दिया कि हमें किस तरीके से हमारा आइन बनना चाहिए, हमारी पॉलिटिक्स कैसे होनी चाहिए, हमारा जमहूरी सिस्टम कैसे होना चाहिए। और ये इतना जुल्म इस मुल्क में ही हम लोग काम करने वाले को और अच्छा सोचने वाले को रिवॉर्ड नहीं देते, जिसका शिद्दत से अफसोस है। बेनजीर के साथ जो हुआ उसका भी अफसोस है। जो हम अपने बेहतरीन लीडरों के साथ जो सलूक करते हैं उसके लिए हर वक्त तकलीफ रहती है। जो मुल्क को आगे की तरफ बढ़ाने की कोशिश करते हैं और उनको जो पीछे की तरफ धकेला जाता है, सिस्टम से निकाला जाता है, उसको हम हमेशा के लिए कंडेम करना चाहते हैं। हम एक इंडिपेंडेंट जमहूरी सिस्टम चाहते हैं जिसमें अवाम की बात हो, मुल्क की तरक्की की बात हो, अवाम की खुशहाली की बात हो, इससे बढ़ के कोई और बात ना हो। सही। से आगे बढ़ते हैं। जिस तरह के हालात हैं, वज़ीर आज़म आपके बने हैं, मुल्क के अंदर मईशत, सियासत, तनकीद हो रही है आपके ऊपर, और कल का आपको पता है कि एक एलामिया भी जारी हुआ कोर कमांडर कॉन्फ्रेंस में कि 9 मई में जो हुआ उन सबको इंसाफ के कटहरे में ज़रूर लाया जाएगा। ज़रूर इंसाफ होना चाहिए जिन्होंने इदारे के ऊपर हमला किया, पाकिस्तान के ऊपर हमला किया, रियासत के ऊपर हमला किया। क्या कहेंगी? आप कहते हैं कि इंसाफ होना चाहिए। नहीं, जिसने मुल्क के लिए बुरा सोचा उसको उसी वक्त सजा मिलनी चाहिए। जिसने मुल्क के लिए बुरा कहा, मुल्क को तकसीम करने की बातें की, उसका केस ट्रायल करने की जरूरत ही नहीं होनी चाहिए। वो सरे आम होता है और सरे आम उन्हें सजा फौरन मिलनी चाहिए। ये लंबे केसों में पढ़ के हम इन फितना लोगों को मौका देते हैं और अभी भी हम लेट हो चुके हैं। इन लोगों को इन किरदारों को हम
अभी तक सजा के कटहरे में नहीं लेके जा सके, वो उसी तरीके से वो फितना फिर सवार है। अब आप ये देखें, असेंबलियों में अब हुकूमत साजी हो रही है, हुकूमत बन चुकी है, और ये फितना क्या फसादात पैदा कर रहा है और किस तरीके के हालात पैदा कर रहा है और किस किस्म की जुबान इस्तेमाल कर रहा है। क्या ये हमारे लिए या हमारे आने वाली कल के लिए कोई अच्छा सिस्टम है? ये अच्छी बातें कर रहे हैं। ये फितना मुस्तकिल उसी तरीके से सड़कों पे भी है, असेंबलियों में भी अब ये बैठ के हैं और वहां पे अपनी शरारतों से वो बात नहीं आ रहे। डॉक्टर साहब टेलीफोन लाइन पे रहें। डॉक्टर समीना मतलूब साहबा, आप टेलीफोन लाइन पे रहें। ब्रेक का टाइम हो गया, ब्रेक के बाद आते हैं डिस्कशन के अगते वधायूं था ब्रेक खां। वेलकम बैक नाज़रीन। जीअं त टेलीफोन लाइन ते डॉक्टर समीना मतलूब साहिबा नून लीग से टेलीफोन लाइन ते मूंसां आहिनि मारूफ़ कानूनदान आहिनि GN कुरैशी साहब मूंसां गॾु आहिनि। तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। GN साहब अभी टेलीफोन लाइन पे नहीं है। डॉक्टर साहब आपकी तरफ आऊँगा। आज बड़ी जिस तरह शहबाज शरीफ साहब ने, प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान ने भी जैसे ही वज़ीर आज़म बने उन्होंने कहा कि एक मुफाहमत की सियासत होनी चाहिए, मीसाक की सियासत होनी चाहिए, आगे बढ़ना चाहिए, इंतकाम की सियासत नहीं होनी चाहिए, बदले की सियासत नहीं होनी चाहिए। जो मुल्क के हालात हैं डॉक्टर साहबा, क्या कहेंगी? बदले की सियासत बिल्कुल नहीं होनी चाहिए, और बल्कि जो हुकूमत हो और अपोजिशन हो वो कंबाइनली उन्हें आगे बढ़ के मुल्क की खातिर देखे जी। जो सारे लोग जो मैंडेट लेके आके असेंबलियों में बैठते हैं वो लोगों का मैंडेट लेके आते हैं और उन्हीं के बेहतरीन फैसले करने के लिए वो असेंबलियों में बैठते हैं ना। तो वो उन्हें वही काम करना चाहिए जिसका प्रॉमिस करके आते हैं वो लोगों से। लोग तो उन्हें चुन के भेजते हैं, तो ये वहां पे खड़े होके अपनी अगर ड्यूटी ना दें तो ये कितनी बुरी बात है। तो क्या ये आइंदा ये लोगों के दिलों में राज कर सकेंगे? नहीं। और फिर आपस में जब आप बैठे हैं अपोजिशन में कुछ और कुछ जो हुकूमती ऐवानों में बैठे हैं, इन्हें कंबाइन चलना चाहिए। उसके अलावा मियां नवाज शरीफ की ये भी आदत थी कि वो मुल्की लेवल के जो भी एक दाना आदमी थे, जो पॉलिटिकल बैकग्राउंड रखने वाले लोग थे, उनको भी सलाह मशवरे में शामिल किया करते थे। और उसी तरीके से अब भी इन्हें दावत दी गई कि आप आए, मिल के बैठ के हम आगे बढ़ते हैं, मुल्क को आगे बढ़ाने की बात करें, अब पीछे ले जाने की बात ना करें। लेकिन इन्होंने तो ये सीखा ही नहीं है कि हम मिल के बैठ के कोई मुफाहमत की बात करें, मुल्क की सलामती की बात करें, मुल्क की तरक्की की बात करें, मईशत की बेहतरी की बात करें। ऐसा नहीं होता और होता नजर नहीं आ रहा। पेपर अगर PTI आप देखें जी, बाकी लोग इकट्ठे हैं, PTI ही अलग है। नहीं कहाँ PTI? आपको पता है, मैं आता हूँ PTI कहाँ, मौलाना फजल रहमान उनके साथ मीटिंग कर रहे हैं, महमूद खान अचकजई को उन्होंने जो है ना सदारती उम्मीदवार बनाया है। ये जो कल के मुखालिफ में आता हूँ, आपकी तरफ भी आता हूँ, मुझे ज्वाइन किया है। मेरी बात एक सुन ले, मीटिंग करना और साथ खड़े होके चलना ये दो फर्क चीजें हैं। सही। GN कुरैशी साहब मूंसां गॾु आहिनि। सर तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। वालेकुम अस्सलाम। तव्हां मारूफ़ कानूनदान आहियो इन मुल्क जा, अॼु जे फ़ैसिले खे कीअं था ॾिसो? इंसाफ़ थियो आहे? जीअं त चीफ जस्टिस साहब चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब खे फेयर ट्रायल न मिलियो, छा चवंदा? अच्छा इम्तियाज़, सब खां पहिरीं त मुंहिंजो आवाज़ अचे पियो क्लियर? हा, आवाज़ अचे थो। अच्छा, सब खां पहिरीं त अॼु पाकिस्तान जी तारीख़ जो तमामु इंतहाई वॾो ॾींहुं बि आहे जेको हिन डिसीजन, शॉर्ट डिसीजन आहे जेको डिसीजन ॾिनो वियो आहे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे तरफ़ां। सही। ॾिसो, थोरो स्कीम ऑफ लॉ खे सम्झण जी कोशिशि कजो। 1979 में जेका कन्विक्शन थी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे, ऐं जंहिं तरीक़े सां उनखे ट्रायल ॾिनो वियो, हुन खां पहिरियों फोरम
सेशन कोर्ट जो उनखे डिप्राइव कयो वियो, डायरेक्ट ट्रायल हलायो वियो हाई कोर्ट में। हाई कोर्ट यानी हिकिड़ो फोरम उनखां वापसि वरितो वियो, उनखे कोन ॾिनो वियो। अच्छा, उन खां पोइ उनजी अपील थी सुप्रीम कोर्ट में, पोइ रिव्यू थियो। अॼु जो जेको डिसीजन आहे जेको उहो आहे अंडर आर्टिकल 186 एडवाइजरी जुरिसडिक्शन में, जंहिंमें प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान एडवाइस वठंदो आहे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे क्वेश्चन ऑफ लॉ ते। अच्छा, उहा बाइंडिंग नेचर जीअं आर्टिकल 189 में थींदी आहे, उहा बाइंडिंग नेचर त न थींदी आहे, पर रिकमेंडेटरी नेचर थींदी आहे, या जंहिंखे खणी चइजे त उनजी एडवाइस थींदी आहे सुप्रीम कोर्ट जी त हीउ जेको थियो आहे। हाणे हिनजी हिकिड़ी शइ खे सम्झण जी कोशिशि कजो इम्तियाज़, जेको अॼु जो डिसीजन आयो आहे उन में चयो वियो आहे त शहीद जुल्फकार अली भुट्टो खे फेयर ट्रायल न ॾिनो वियो। अॼु जे कॉन्स्टिट्यूशन में फेयर ट्रायल आर्टिकल 10A में आहे। उन वक़्तु स्कीम नेचुरल जस्टिस जो त पार्ट हो, पर कॉन्स्टिट्यूशन में आर्टिकल 10A कोन हो, पर नेचुरल जस्टिस जो जूरिस्प्रूडेंस में उहो मौजूदु हो त फेयर ट्रायल हुजणु खपे। वॾी बदकिस्मती आहे पाकिस्तान जी तारीख़ में हिकु इलेक्टेड जमहूरी प्राइम मिनिस्टर खे जंहिं तरीक़े सां सज़ा ॾिनी वई, ग़लति तरीक़े सां ॾिनी वई, उनजो अॼु अज़ालो इन सूरत में थियो आहे। एग्जीक्यूशन त थी वई इम्तियाज़, उहो रिटर्न त नथो थी सघे न, उहो जेको असासो हो, एसेट हो पाकिस्तान जो, उहो रिटर्न नथो थी सघे। हाणे हिन डिसीजन खां पोइ ॿ पहलू आहिनि। हिकिड़ो त अहिड़े क़िस्म जा डिसीजन जंहिंमें फेयर ट्रायल न ॾिनो वेंदो आहे ऐं उहो सुप्रीम कोर्ट उनखे इंडोर्स करे थी, त इहे डिसीजन सुञाईंदा आहिनि डिसीजन पर इनक्योरम। असांजी लैंग्वेज में, असांजी जॉर्गन में डिसीजन पर इनक्योरम। डिसीजन पर इनक्योरम उहे हूंदा आहिनि जेके ओवरटर्न थी वेंदा आहिनि डिसीजन जेके पहिरीं ॾिनल आहिनि। सेकेंड हुनजो पार्ट आहे त इहे कॾहिं बि कंहिं बि कोर्ट में प्रेसिडेंट जे तौर यूज़ न कया वेंदा आहिनि। ठीकु आहे, त अॼु त इहो थियो त इहो डिसीजन शहीद जुल्फकार अली भुट्टो वारो जेको कन्विक्शन जो डिसीजन हो नुसरत भुट्टो केस में, उहो ऑफिशियली हैज़ बीन डिक्लेयर्ड एज डिसीजन पर इनक्योरम। ऐं इहो वाहिद केस आहे पूरे पाकिस्तान जी हिस्ट्री में जेको डिसीजन पर इनक्योरम डिक्लेयर थियो आहे ऑफिशियली सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में। जी इम्तियाज़, जीअं त इन फ़ैसिले जे अचण खां पोइ कानूनी जेको सफ़र हूंदो, अॻिते सियासी तौर जेको शइ हूंदो, इन ते इन जा बहितर असर पवंदा? छा चवंदो, वॾे टाइम खां पोइ 45 सालनि खां पोइ इहा वञी शइ थी आहे। इन जो क्रेडिट बि जीअं तव्हां पाण बि ज़िक्र कयो त हिकु आयल सदारती रेफरेंस मोहतरम जनाब आसिफ अली ज़रदारी साहब 2011 में कयो। छा चवंदो? जी 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 बिल्कुलु सही आहे। अच्छा इम्तियाज़, हाणे जेको तव्हां सवाल कयो आहे न, उन जे हिसाब सां सभ खां वॾी ॻाल्हि त ई जमहूरियत जे लाइ तमामु, जमहूरियत डेमोक्रेसी जे लाइ जंहिंजी डिमांड असां हमेशह कंदा रहिया आहियूं, उन लाइ तमामु सुठा असरात छॾींदो। ऐं ॿी ॻाल्हि आहे त असांजा जेके ऑर्गन्स आहिनि, टे मेन क्लासिफाइड ऑर्गन्स आहिनि, लेजिस्लेशन, एग्जेक्टिव एंड द जुडिशरी। जुडिशरी में इहो पहिरियों दफ़ो थियो आहे त के आयल डिसीजन खे जंहिंजी रिव्यू बि थी चुकी हुजे, उन खे डिसीजन पर इनक्योरम जो, जीअं मां तव्हांखे ॿुधायो त ओवरटर्न करण जी हिकिड़ी एडवाइजरी जुरिसडिक्शन में ओपिनियन ॾिनो आहे सुप्रीम कोर्ट। उनजी बाइंडिंग त न आहे, पर ओपिनियन सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ॾिनो आहे। त मां सम्झां थो त सुप्रीम कोर्ट या एज अ जुडिशरी, एज एन इंस्टीट्यूशन, जुडिशरी एज एन इंस्टीट्यूशन, उन जो बि मक़ाम मुंहिंजे ख़्याल सां मथे चढ़ियो आहे। ख़्याल सां छा, यकीनन मथे चढ़ियो आहे। जेकी ग़लती तस्लीम कई अथऊं, जेकी ग़लती तस्लीम कई अथऊं, तारीख़ जी ग़लती, ऐं उहा ॾिसो, इहे ग़लतियूं तस्लीम न कंदासीं त असां अॻे मूव फॉरवर्ड करे नथा सघूं। बी दे द जुडिशरी, एग्जेक्टिव या लेजिस्लेशन। 75 सालनि में ग़लतियूं त थींदियूं आयूं आहिनि न। सही, हाणे उन्हनि जे ज़रूरत कंहिंखे आहे जेको तस्लीम करे। मां सम्झां थो अॼु जे हिन डिसीजन ते असांखे सुप्रीम कोर्ट जी बेंच खे, उनजी ज़रूरत खे सल्यूट करणु खपे। ऐं इहो ई रास्तो, उन खां अलावा को रास्तो बि न हो। बहाना तो जरूर थी सघनि, एक्सक्यूज़िस तो जरूर थी सघनि, पर ओपिनियन इहो ही अचणो। सही। मैं डॉक्टर समीना मतलूब साहिबा की तरफ आऊंगा। डॉक्टर साहिबा, आप एक बात कर रही थी कि वो आइसोलेट खड़े हैं, और जिस तरह मैंने नाम लिया, मौलाना फजल रहमान साहब का नाम लिया, महमूद खान अचकज़ई का नाम लिया, ये वो सियासतदान थे जिनकी नकलें उतारते थे। अब उनके साथ और उनकी पार्टी के साथ मुलाकातें, और एक उनके सदारती उम्मीदवार भी हैं। आपको पता है सियासी दोस्त और दुश्मन वक्त के साथ सियासत के अंदर बदलते रहते हैं। क्या कहेंगी डॉक्टर साहिबा? मैं तो ये कहूंगी, ये जो बदलते रहते हैं,
ये कैसे कैसे रंग बदलता है आसमां, तो ये बदलते रहते वाली जो बात है ना, ये परमानेंट बात नहीं होती। अब आप ये देखें, अगर मसलहत के तहत वो इनके साथ चल पड़े हैं, बाकी अपने किन किन अलायंसेस के साथ, जिनके साथ ये मिल के चले, उनके साथ इन्होंने क्या नहीं किया। एस्टेब्लिशमेंट लेके आई, इन्हें किस तरीके से लेके आई, इन्होंने एस्टेब्लिशमेंट के साथ एक आखिरी हद तक का सलूक कर दिया और अपने आप को दहशतगर्द इन्होंने लेबल करवा दिया। तो ये इनकी ऐसे ही है, कहाँ नकलें उतारते थे और बैड नेम से पुकारते थे, कभी असल नाम नहीं लिया जाता था, अदब से नहीं बोला जाता था। अब ये लोग क्या दिल के साथ इनके साथ अटैच होंगे, मैं तो नहीं समझती। अव्वल तो उन्हें होना ही नहीं चाहिए था। एक बंदा जो, इसलिए कहते हैं बात वो करो कल मिलो तो आंखें शर्मसार ना झुकी हुई ना हो। तो इसलिए ऐसे अगर उन्हें नहीं समझ बात करने की, तो इन्हें एक्सेप्ट करने वालों को सोच समझ के एक्सेप्ट करना चाहिए कि इन जिन बंदों को बात करने की समझ नहीं है, जिन्हें दूसरे की इज्जत और एहतराम का नहीं पता, उनके साथ नहीं इन्हें मुआहदा कोई भी करना चाहिए। अब तो मेरा ख्याल है कि मुआहदा कोई नहीं हुआ, इनकी मीटिंग जरूर हुई थी, लेकिन प्रैक्टिकली इम्प्लीमेंटेशन किसी बात पे नहीं हुई। और बस उससे फर्क ये पड़ा कि मौलाना साहब को मौलाना साहब कहने लग गए। पहले क्या कहते थे? और बाकी ये वही खड़े हैं, इनके साथ कोई नहीं खड़ा। सही। जीएन साहब, तव्हां ॾे ईंदुमि त असांजी जुडिशरी जी तारीख़ तव्हांजे साम्हूं आहे, फ़ैसिला बि तव्हांजे साम्हूं आहिनि, तनक़ीद बि तव्हांजे साम्हूं आहे, फ़ैसिला अहिड़ा थिया बि आहिनि, उनजो मिसाल तव्हांखे अॼु साम्हूं आहे। जुडिशल एक्टिविज़म बि रही आहे, गवर्नमेंट्स खे कम बि न करणु ॾिनो वियो आहे, काफ़ी जजिस अहिड़ा हुआ जेके पॉलिटिसाइज़ बि रहिया, तव्हांखे पाण ख़बर आहे। हिकु दफ़ो वरी हिन फ़ैसिले जे अचण खां पोइ जुडिशरी ते कॉन्फिडेंस, अवाम जो ट्रस्ट जेको आहे उहो अञा वधियो आहे अॼु जे फ़ैसिले में। भुट्टो साहब हिन रीजन जो, हिन ख़िते जो, हिन मुल्क जो, हिन अवाम जो, सिर्फ़ु पीपल्स पार्टी जो न, पूरी अवाम जो लीडर हुयो। छा चवंदो जीएन साहब? अच्छा, इंटरनेशनल पॉलिटिक्स में भुट्टो साहब जो तमामु वॾो नालो, रुगो हिन रीजन में न, इंटरनेशनली, ठीकु आहे न। ऐं हिन जो इम्पैक्ट छा पवंदो जुडिशरी ते? ॾिसो, जुडिशरी एज़ एन इंस्टीट्यूशन रुगो जजिस साहिबान न, बार बुकला बि आहिनि। ही सॼे इंस्टीट्यूशन जे लाइ हिकिड़ी सुठी ख़बर आहे। ऐं ॿी ॻाल्हि त पॉलिटिक्स ते हिन जा ॾाढा ज़बरदस्त इम्पैक्ट पवंदा न। इन जा जेके ऑफशूट्स ईंदा उहे तमामु बहितरीनु ईंदा, डेमोक्रेसी ते ईंदा। छो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी शहादत जेका थी आहे, हिकिड़े डिक्टेटरशिप जे दौर में थी आहे। डिक्टेटर हो ज़ियाउल हक़, जंहिं इहा स्कीम करे ऐं हिकिड़ो मैनेज करे इहो सिचुएशन क्रिएट करे हुनखे सज़ा ॾिनी, जॾहिं की हुनजी फाइट डेमोक्रेसी जे लाइ रही ऐं हुन पंहिंजी जान कुर्बान कई। डेमोक्रेसी जे लाइ तमामु सुठी रही आहे। ॿी ॻाल्हि त ॾिसो, मां रुगो इहो नथो चाहियां जुडिशरी जे हवाले सां, मां चाहियां थो त पाकिस्तान जा जेके स्टेट जा 3 मेन ऑर्गन्स आहिनि न, उन्हनि टिनी ऑर्गन्स में उहा जुरत हुजणु खपे त जेके ग़लतियूं थियूं आहिनि उन्हनि खे मञे ऐं अॻिते मूव फॉरवर्ड करे। बाक़ी रिजिडिटी सियासत में मां सम्झां थो क़ाबिल क़बूल बि न आहे ऐं थी बि नथी सघे, ठीकु आहे न। सो मां सम्झां। अच्छा, बाक़ी जें ताईं तव्हां डिसीशन जी ॻाल्हि कई, हा, जस्टिस मुनीर जो केसिस, मौली तमीज़ुद्दीन जो केसिस, जीअं डॉक्ट्रिन ऑफ स्टेट नेसेसिटी के जंहिं तरीक़े सां हिते पाकिस्तान में यूज़ कयो वियो, इम्तियाज़ इहा वॾी बदकिस्मती आहे। डॉक्ट्रिन ऑफ स्टेट नेसेसिटी का ग़लति शइ न आहे, का ख़राब शइ न आहे। इहा लॉ खे प्यूरिफाई करण जे लाइ हिकिड़ी थ्योरी हुई जंहिं कैल्सन ॾिनी, कैल्सन्स थ्योरी ऑफ पॉजिटिविटी, उन मां ड्राइव थी आहे, ठीकु आहे न। उन जो अक्सर जेको असल मक़सदु हो न, द लॉ कैन बी चेंज फॉर द बेटरमेंट ऑफ द पब्लिक। त बदकिस्मती सां उनखे हिते पाकिस्तान में चेंज कयो वियो, डॉक्ट्रिन ऑफ स्टेट नेसेसिटी यूज़ कई वई फॉर द बेटरमेंट ऑफ द रूलर्स। जॾहिं कि लॉ जो बेसिक जेको प्रिंसिपल आहे उहो आहे त वेलफेयर ऑफ पब्लिक इज़ द सुप्रीम लॉ।
सर टेलीफोन लाइन ते रहो, ब्रेक जो टाइम थियो डॉक्टर साहब आपकी बड़ी मेहरबानी। डॉक्टर समीरा मतलूब साहब आपने टाइम दिया, आप तव्हां टेलीफोन लाइन ते रहो। जीएन कुरैशी साहब ब्रेक जो टाइम थियो, ब्रेक खां पोइ था अचूं डिस्कशन्स खे अॻिते वधायूं था। वेलकम बैक। जीएन साहब प्रेस कॉन्फ्रेंस यानी कि कोर कमांड कॉन्फ्रेंस उन खां पोइ प्रेस रिलीज़ तव्हांजे साम्हूं आहे। 9 मई जो वाक़ियो तमामु अहम वाक़ियो आहे ऐं रियासत ते हमिलो हुयो ऐं इदारे ते पाक फ़ौज ते जहिड़े तरीक़े सां कोर कमांडर हाउस इंस्टॉलेशन्स उन्हनि ते हमिलो थियो, क्लियर इन में आयो आहे त उन्हनि खे इंसाफ़ जे कटहरे में हर सूरत में आंदो वेंदो। इंसाफ़ थियणु खपे, सज़ा थियणु खपे। जंहिं इहो कयो आहे, छा चवंदो जीअं सां? इम्तियाज़, असां कॉन्स्टिट्यूशन जी जॾहिं स्टडी कंदा आहियूं त आर्टिकल 8 खां वठी आर्टिकल 28 ताईं फंडामेंटल राइट्स आहिनि। असां फंडामेंटल राइट्स जे लाइ असर्ट कंदा आहियूं त असांखे गवर्नमेंट जो इहो फर्ज़ आहे त हर सिटीज़न खे उनजो एक्सेस टू फंडामेंटल राइट्स हुजणु खपे ऐं उनजी इंफ्रिंचमेंट न हुजणु खपे। पर असां इहो भुलिजी वेंदा आहियूं त आर्टिकल 5 भी आहे कॉन्स्टिट्यूशन में, which demands constitution is a document, contract between state and public. जॾहिं हू तव्हांखे फंडामेंटल राइट्स इंश्योर करे थो ऐं जॾहिं स्टेट फेल वेंदी आहे त उनजे लाइ जुडिशरी आहे त हू तव्हांखां डिमांड बि करे थो कॉन्ट्रैक्ट में। आर्टिकल 5 आहे लॉयल्टी टू द स्टेट एंड सबऑर्डिनेशन टू द कॉन्स्टिट्यूशन। सही। अगर तव्हां स्टेट सां लॉयल न रहंदो, स्टेट जे इदारनि सां लॉयल न रहंदो ऐं तव्हां स्टेट सां तकरार में ईंदो, यू मस्ट बी टेकन टू द टास्क। पोइ अगर फंडामेंटल राइट्स जे लाइ कोर्ट्स ओपन आहिनि त पोइ स्टेट सां वेड़ जे लाइ बि कोर्ट्स मौजूदु आहिनि, उन्हनि जी बि सज़ायूं थींदियूं। जी, इन सॼी सूरत हाल में तव्हांखे पाण ख़बर आहे त इदारे जे तरफ़ां, गवर्नमेंट जे तरफ़ां इहा का तव्हां खां बि लिकल न आहे, मूंखां शयूं बि लिकल न आहिनि। बार बार इहो चवणु त इहो को ड्रामो हो, साज़िश हुई अॼु जे दौर में। इन खां अॻु में अमेरिका जे अंदरि हिकिड़ो तमामु वॾो वाक़ियो थियो, उहो केस अॼु बि कोर्ट जे अंदरि आहे, रिबिलियन जे जेको 14th अमेंडमेंट जे सेक्शन नंबर 3 आहे अमेरिका जे अंदरि, उहो डोनाल्ड ट्रम्प ते बि उहो केस आहे, तव्हांखे पाण ख़बर आहे। पर हाणे त अॼु जो दौरु आहे, जदीद दौरु आहे जीअं साहिबु, CCTV फुटेजिस आहिनि, वीडियोज़ आहिनि, सॼियूं शयूं तव्हांजे साम्हूं आहिनि। इन शइ खे इग्नोर त रियासत नथी करे सघे, इनखे नज़रअंदाज़ रियासत कोन थी करे सघे। छा चवंदो? इम्तियाज़, वी आर नॉट लिविंग इन द फूल्स पैराडाइज। ॾिसो, ड्रामो अगर इहा वॾी बदकिस्मती हूंदी, स्टेट जा इदारा स्टेट सां जे जक्स्टापोजिशन में खड़ा थी ऐं को ड्रामो रची, ही त स्टेट जे लाइ हानिकार आहे न, स्टेट जे लाइ आहे। मां नथो सम्झां को इदारो, या लेट्स से मुंहिंजो तालुक जुडिशरी सां आहे, ठीकु आहे न, मां कॾहिं बि न चाहींदुसि त जुडिशरी ते का फिंगर रेस थिए या को ड्रामो अहिड़ो रचायां जो माण्हुनि खे मौक़ो ॾियां त अॼु मुंहिंजी जुडिशरी जे ख़िलाफ़ ॻाल्हाइनि। त कॾहिं बि स्टेट इहा न चाहींदी या स्टेट जा इदारा इहो न ड्रामो, अहिड़े क़िस्म जो ड्रामो जंहिंजी दुनिया में खिल थिए ऐं जग रसाई थिए, कॾहिं बि न थींदो। इहो अटेम्प्ट कयो वियो आहे, उन जी एडमिशन हुजणु खपे। अॼुकल्ह त वी आर लिविंग इन अ 21st सेंचुरी यार इम्तियाज़, ऐं हर जॻह ते हर शइ जी सर्विलियंस आहे मौजूद। मां चवां थो अगरि कंहिं इहो अटेम्प्ट कयो आहे जेको अपेरेंटली आहे ऐं कॉल ते कयो वियो आहे, कॉल्स आहिनि, उन जी सज़ा ते मस्ट बी टेकन टू द टास्क। तव्हांखे पाण ख़बर आहे त बीबी शहीद जी हुकूमतूं वयूं, जेल में सोबतूं, हर शइ, पर इदारनि ते कॾहिं बि एज़ अ पीपल्स पार्टी बीबी शहीद थी वई। कॾहिं बि इदारनि ते, आइनी इदारनि ते, सुप्रीम कोर्ट हुजे, पाक आर्मी हुजे, पाक फ़ौज हुजे, कॾहिं बि उन्हनि जे लाइ या उन्हनि जे इदारनि जे लाइ उन्हनि कयो त परे जी दूर आहे, सोचियो बि कोन हूंदो। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो एॾो वॾो वाक़ियो, इहे सभु वाक़िया आहिनि, इन्हनि पार्टियुनि कॾहिं सोचियो बि न ऐं जमहूरी हुजण जो सबूत ॾिनो आहे। कोर्टनि वटि विया आहिनि इंसाफ़ वठण जे लाइ, अॼु बि इंसाफ़ कोर्ट कयो आहे, कंहिं इदारे खे टारगेट कोन कयो वेंदो आहे। छा चवंदो? इम्तियाज़, दुनिया में डेमोक्रेसी सां
ईअं कयो वेंदो आहे, डेमोक्रेसी खे डैमेज करण जी कोशिश कई वेंदी आहे। पर किथे बि दुनिया में, बी दैट अमेरिका या यूरोपियन कंट्रीज या तव्हां पंहिंजे आस पास जे मुल्कनि खे ॾिसी वठो, अगरि जे डेमोक्रेसी खे डैमेज करण जी कोशिश बि कई वई आहे त उन्हनि पॉलिटिकल पार्टीज़ जो इहो फर्ज़ आहे त पंहिंजे स्टेट जे उन्हनि इदारनि जी हिफ़ाज़त कनि ऐं उन्हनि ते ब्लेम ईअं न कनि जंहिंसां दुनिया में चगासाई थिए। मां सम्झां थो अगरि डेमोक्रेसी हिते थियो आहे न, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे शहीद कयो वियो, जुडिशियल मर्डर करायो वियो जुडिशरी जे थ्रू। मोहतरमा शहीद खे टॉपिल, उनजी गवर्नमेंट खे टॉपिल कयो वियो, नवाज शरीफ जी गवर्नमेंट खे टॉपिल कयो वियो। पर इदारनि सां इंटरनली रंजिश रहंदी आहे, इंटरनली ॻाल्हाइबो आहे। पर अहिड़े रीत इन तरीक़े सां साइफर वारो तरीक़ो हुजे या फिर उन ते अटैक हुजे त भाई तव्हां कंहिंखे था ॾेखारणु चाहियो? दुनिया में जग रसाई करणु था चाहियो? उन्हनि इदारनि जी जंहिंखे चइजे आइनी इदारनि जूं जेके तव्हांजी हिफ़ाज़त कनि था। मां ॾिसो ब्रीफ होल्ड कंहिंजो कोन थो कयां, कोताहियूं इदारनि में थींदियूं आहिनि ऐं हर इदारे में को बि 100% न आहे, पर कोशिश कई वञे दुनिया में पंहिंजी पिक्चर या ऑप्टिक्स जेके क्रिएट कया था वञनि उहे नेगेटिव न हुजनि, पॉज़िटिव हुजणु खपनि। तॾहिं ॾिसो तव्हांजी सॉवरेनिटी स्टेक ते थी अची वञे, पोइ तव्हांजी इन्वेस्टमेंट कान थी अचे, फॉरेन इन्वेस्टमेंट डायरेक्टली और इनडायरेक्टली तव्हांजी इकोनॉमी डैमेज थी थिए पोइ इन्हनि ॻाल्हियुनि जे करे। तव्हां मूंखे ॿुधायो इन्हनि सॼे एपिसोड खां पोइ तव्हांजी इकोनॉमी किथे डीरेल थी आहे? सही। जीएन साहब, चीफ जस्टिस साहब भी, काज़ी फ़ाइज़ ईसा साहब भी, मोहतरम जनाब फ़ाइज़ काज़ी ईसा साहब बारी बार इहो चयो आहे सियासी फ़ैसिला जेके आहिनि पार्लियामेंट जे अंदरि हुजनि, जमहूरियत मज़बूत थींदी, पार्लियामेंट मज़बूत थींदी। बदकिस्मती सां अॼु बि सियासत माज़ी मां सियासतदाननि कोन सिखियो आहे, वरी बि फ़ैसिला खणी करे अदालती मैदाननि ते थियनि था, जंहिंसां पाण जंहिंखे चऊं था पार्लियामेंट हुजे, जमहूरियत हुजे, सिस्टम हुजे, कमज़ोर थो थिए। जीअं साहब जी इम्तियाज़ बिल्कुलु सियासी फ़ैसिला पार्लियामेंट में थियणु खपनि, पर बदकिस्मती आहे तव्हांखे यादि हूंदो त मोहतरमा शहीद ऐं नवाज शरीफ जे दरमियान रिकंसिलिएशन जो हिकिड़ो प्रोसेस हलियो जंहिंमें चार्टर ऑफ डेमोक्रेसी साइन थी हुई। ठीकु आहे, उन में अगरि हिकिड़ो जेको क्लॉज हो त कॉन्स्टिट्यूएंट कोर्ट्स अलॻि खोलियूं वेंदियूं, ठाहियूं वेंदियूं ऐं ॿियूं कोर्ट्स जंहिंमें पब्लिक जी फंडामेंटल राइट्स खे प्रोटेक्ट करणो आहे उहे ही सुप्रीम कोर्ट हूंदी ऐं सुप्रीम कोर्ट सां गॾु हिकिड़ी कॉन्स्टिट्यूएंट कोर्ट अलॻि हूंदी। अगरि उन ते इम्प्लीमेंट कयो वञे हा त कॉन्स्टिट्यूशनल जेके इम्पेंडिमेंट्स अचनि था या डेबिकल्स अचनि था उन्हनि जो अज़ालो उन कोर्ट्स में थिया ऐं हिननि कोर्ट्स में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पब्लिक जे राइट्स खे प्रोटेक्ट कयो वञे हा, पर उन ते इम्प्लीमेंट न कयो वियो, बदकिस्मती सां मां चवंदुसि। बाक़ी ॻाल्हि सही आहे, मौजूदा सूरत हाल में जॾहिं की कॉन्स्टिट्यूएंट कोर्ट्स अलॻि कोन्हनि, हाणे कॉन्स्टिट्यूशन जो कम भी ये कोर्ट्स पे ही कन, पब्लिक के प्रोटेक्शन भी ये प्रोवाइड कन, उन्हें फंडामेंटल के प्रोटेक्ट भी यही कोर्ट्स पे ही कन, यानी मल्टीपल इश्यूज के ही डील पे ही कन। दुनिया में आइन तव्हां वञी ॾिसो, दुनिया जी मिसालूं आहिनि जंहिंमें कॉन्स्टिट्यूएंट कोर्ट्स अलॻि आहिनि, जंहिंमें सियासी मसला भी हल थींदा आहिनि, इंटरप्रिटेशंस भी थींदी आहे कॉन्स्टिट्यूशन जी ऐं एडवाइजरी जुरिसडिक्शन भी उते हलंदी आहे। हिते तव्हां वटि जुरिसडिक्शंस कहिड़ियूं आहिनि? सुप्रीम कोर्ट वटि एप्लेट जुरिसडिक्शन आहे, तव्हां वटि अंडर आर्टिकल 185, तव्हां वटि ओरिजिनल जुरिसडिक्शन आहे अंडर आर्टिकल 184, सब आर्टिकल 3 में सुओ मोटो सुप्रीम कोर्ट खणंदी आहे, आर्टिकल 186 में एडवाइजरी जुरिसडिक्शन आहे। अगरि इन खे उन मोहतरमा शहीद जी उन ई डेमोक्रेसी के चार्टर ऑफ डेमोक्रेसी ते लेटर एंड स्पिरिट में अगरि उनखे इम्प्लीमेंट कयो वञे हा त काफ़ी इश्यूज रिज़ॉल्व थी सघनि हा पिया। इन जनरल जेकॾहिं मां इहो तव्हां खां पुछां, इदारा इन जनरल मां चवां थो पंहिंजी डोमेन मां अॼु बि ॿाहिरि अचनि था, ॿिए जी डोमेन खे इनक्रोच करनि था, छा चवंदो इन ते? इम्तियाज़ दुनिया में ॿ टे जेके चइजे न मैकेनिज़म आहिनि गवर्नमेंट जा, हिकु जंहिंखे खणी चइजे न त फ्यूजन ऑफ पावर हूंदो आहे ऐं ॿियो हूंदो आहे सेपरेशन ऑफ पावर। असांजो कॉन्स्टिट्यूशन, असांजो सिस्टम असांखे अलाउ करे थो सेपरेशन ऑफ पावर जो, जंहिंमें हर इदारे खे पंहिंजे पंहिंजे डोमेन में, हर इदारे मां मुराद हिकिड़ी इहा आहे त टे मेन ऑर्गन्स जेके आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे डोमेन में लेजिस्लेटर पंहिंजी लेजिस्लेशन कंदा, एक्ज़ेक्टिव
पंहिंजी एग्ज़ेक्टिव कंदा ऐं जुडिशरी जो कमु कंदी, इंटरप्रिटेशन ऑफ लॉ कंदी ऐं प्रोटेक्शन ऑफ पब्लिक फंडामेंटल कंदी। पर फ्यूजन ऑफ पावर में छा हूंदो आहे, हर इदारो उहो डिक्टेटोरियल क़िस्म जो हिकिड़ो फॉर्मेट हूंदो आहे गवर्नमेंट जो, जंहिंमें हर इदारो ॿिए इदारे में इंटरफेरेंस कंदो आहे। बदकिस्मती सां असां वटि आहे त सेपरेशन ऑफ पावर, असां अलाउ त असांखे करे थो कॉन्स्टिट्यूशन सेपरेशन ऑफ पावर, पर असां एक्ट कयूं था फ्यूजन ऑफ पावर में। वरी महिरबानी सर, हिकु टाइम मिनट लिमिटेड आहे, वरी महिरबानी। जीएन कुरैशी साहब, मारूफ़ कानूनदान, उन जो पॉइंट ऑफ व्यू तव्हां ॿुधो। अॼु जो तारीख़ी ॾींहुं आहे, उन फ़ैसिले खे दुरुस्त कयो वियो आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अवामी लीडर, क़ौमी लीडर, हिन ख़िते जो लीडर, इंटरनेशनल लीडर, जंहिंजी एॾी वॾी क़ुर्बानी, एॾी वॾी लेगेसी, शहीद बीबी, उनजो पूरो ख़ानदान जेकॾहिं ॾिसूं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो, तो अवाम जे लाइ, मुल्क जे लाइ, रियासत जे लाइ पंहिंजो पाण खे क़ुर्बान कयो। हिकु दफ़ो वरी अॼु फ़ैसिले में इहो चयो वियो आहे त भुट्टो साहिब खे फेयर ट्रायल न मिलियो आहे। तारीख़ में ग़लतियूं थियूं आहिनि ऐं ग़लतियुनि खे तस्लीम करे अॻिते वधणु खपे। इन ई सां गॾु इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।